ब्रेकिंग न्यूज़ समाज शेयर कंदासीं। बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत ते डोनर एजेंसियुनि ऐं डिप्लोमेट्स सां सखर एयरपोर्ट ते इजलास थियो आहे। वॾे वज़ीर मादली शाह खुर्शीद शाह डिप्लोमेट्स ऐं डोनर एजेंसियुनि जे नुमाइंदनि जी शिरकत कई आहे। बरसातनि जी मौत सबबि सिंध समेत सॼो पाकिस्तान तमामु घणो मुतासिर थियो आहे। वॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त सखर ऐं गुड बिराजनि ते वॾे दर्जे जी मौत सबबि ड्रेनेज सिस्टम कमु न पियो करे। वाहिद बोर्ड आहे जंहिं सबबि कच्चे समेत पके जा इलाइक़ा बि ॿुॾी विया ऐं माण्हू बेघर थियल आहिनि। ज़रात रोड नेटवर्क माण्हुनि जो रोज़गार ऐं मईशत खे बहाल करणो आहे। ज़रई ज़मीन जी बहाली लाइ ज़रई मशीनरी जी सख़्त ज़रूरत आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठि डोनर एजेंसियुनि ऐं डिप्लोमेट्स सां सखर एयरपोर्ट ते इजलास थियो आहे। वॾे वज़ीर मुरादली शाह खुर्शीद शाह डिप्लोमेट्स ऐं डोनर एजेंसियुनि जे नुमाइंदनि शिरकत कई। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त बरसातनि जी मौत सबबि सिंध समेत सॼो पाकिस्तान तमामु घणो मुतासिर थियो आहे। सखर ऐं गुड बिराजनि ते वॾे दर्जे जी मौत सबबि ड्रेनेज सिस्टम कमु न पियो करे। वाहिद बोर्ड आहे जंहिं सबबि कच्चे समेत पके जा इलाइक़ा बि ॿुॾी विया ऐं माण्हू बेघर थियल आहिनि। ज़रात रोड नेटवर्क माण्हुनि जो रोज़गार ऐं मईशत खे बहाल करणो आहे। ज़रई ज़मीन जी बहाली लाइ ज़रई मशीनरी जी सख़्त ज़रूरत आहे। आगाह कई पिया खे बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत ते डोनर एजेंसियुनि ऐं डिप्लोमेट्स सां सखर एयरपोर्ट ते इजलास थियो। वॾे वज़ीर मादली शाह खुर्शीद शाह डिप्लोमेट्स ऐं डोनर एजेंसियुनि जे नुमाइंदनि शिरकत कई। बरसातनि जी मौत सबबि सिंध समेत सॼो पाकिस्तान तमामु घणो मुतासिर थियो आहे। वॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त सखर ऐं गुड बिराजनि ते वॾे दर्जे जी मौत सबबि ड्रेनेज सिस्टम कमु न पियो करे। वाहिद बोर्ड आहे जंहिं सबबि कच्चे समेत पके जा इलाइक़ा बि ॿुॾी विया ऐं माण्हू बेघर थियल आहिनि। ज़रात रोड नेटवर्क माण्हुनि जो रोज़गार ऐं मईशत खे बहाल करणो आहे। ज़रई ज़मीन जी बहाली लाइ ज़रई मशीनरी जी सख़्त ज़रूरत आहे। इजलास बाबति तव्हांखे आगाह कयूं पिया। बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत ते डोनर एजेंसियुनि ऐं डिप्लोमेट्स सां सखर एयरपोर्ट ते इजलास थियो आहे। वॾे वज़ीर मादली शाह खुर्शीद शाह डिप्लोमेट्स ऐं डोनर एजेंसियुनि जे नुमाइंदनि शिरकत कई। बरसातनि जी मौत सबबि सिंध समेत सॼो पाकिस्तान तमामु घणो मुतासिर थियो आहे। वॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त सखर ऐं गुड बिराजनि ते वॾे दर्जे जी मौत सबबि ड्रेनेज सिस्टम कमु न पियो करे। वाहिद बोर्ड आहे जंहिं सबबि कच्चे समेत पके जा इलाइक़ा बि ॿुॾी विया ऐं माण्हू बेघर थिया। ज़रात रोड नेटवर्क माण्हुनि जो रोज़गार ऐं मईशत खे बहाल करणो आहे। ज़रई ज़मीन जी बहाली लाइ ज़रई मशीनरी जी सख़्त ज़रूरत आहे। वधीक अपडेट्स मालूम कंदासीं शबीर लाशारी खां। जी शबीर, आगाह कजो। बिल्कुल परदेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत में डोनर एजेंसियुनि ऐं डिप्लोमेट्स सां सखर एयरपोर्ट ते हिकु आला सतही इजलास थियो आहे। इजलास में वॾे वज़ीर सैयद मुरादली शाह, वफ़ाक़ी वज़ीर खुर्शीद शाह, DG FMO आफ्ताब चौधरी ऐं जेको आहे ॿियनि शिरकत कई। डिप्लोमेट्स ऐं डोनर्स एजेंसियुनि सां जेको इजलास थियो, इजलास में सिंध में जेका ताज़ी सूरत हाल आहे बरसातनि वारी उन ते जेको आहे उन बाबति आगाही ॾिनी वई आहे। उन मौक़े ते PB चेयरमैन ऐं परदेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणो त सिंध में शदीद बरसातनि जो अंदाज़ो इन मां लॻाए सघिजे थो त जुलाई में सिंध में 308 सैकड़ो ऐं अगस्त में 784 सैकड़ो वधीक बरसातूं थियूं आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त गुड्डू ऐं सखर बिराजिस ते मथे दर्जे जो जेको आहे सैलाब बोर्ड आहे जंहिंजे करे ड्रेनेज सिस्टम कमु न पियो करे ऐं उहा बोर्ड आहे जंहिंमें कच्चे ऐं पके जा इलाइक़ा ॿुॾी रहिया आहिनि। रोज़ाने जी बुनियाद ते सिंध जा माण्हू जेके आहिनि उहे बेघर थी रहिया आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त असांखे ज़रात रोड नेटवर्क ऐं माण्हुनि जे रोज़गार ऐं मईशत जेका आहे उहा बहाल करणी आहे ऐं ज़रई ज़मीननि जी बहाली लाइ ज़रई मशीनरी जी पिणु सख़्त ज़रूरत हूंदी। वॾे वज़ीर सैयद मुरादली शाह 1 मिलियन खेमा, 3 मिलियन मच्छरदानियूं ऐं 2 मिलियन राशन बैग जेके आहिनि उहे बोर्ड मुतासिरनि में जेको आहे विरहाइण लाइ चयो आहे। पर असां वटि उहा कैपेसिटी न आहे, उन करे असीं चाहियूं था त जेके डोनर्स आहिनि उहे हिन वक़्तु असांजी मदद कनि। जी, महिरबानी शबीर लाशारी तफ़सील लाइ।